अमेरिका जी चौकड़ी हेठ पाकिस्तानी भारत फौरी जंगबंदी ते इतफ़ाक़ करे वरितो। इहो ख़ुशी सां ऐलान कयां थो त पाक भारत फौरी जंगबंदी लाइ राज़ी थी विया आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो बयान हुन चवणु आहे त सॼी राति अमेरिकी चौकड़ी हेठ पाकिस्तान ऐं भारत विच में डिघियूं ॻाल्हियूं थियूं। ॿिन्ही मुल्कनि खे कॉमन सेंस ऐं ज़हानत इस्तेमालु करण ते हू मुबारकूं ॾिए थो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जंगबंदी थियण ते इतफ़ाक़ करे वरितो। संदसि चवणु आहे त उहे पाकिस्तान हमेशह ख़िते में अमन ऐं सलामती लाइ कोशिशूं कयूं आहिनि। भारतीय जारियत दौरान मुख़्तलिफ़ मुल्कनि सां मुसलसिल राब्ते में हुआसीं। असां चयो त जंगबंदी लाइ तयारु आहियूं, पर का अगराई थी त जवाबु ॾींदासीं। पाकिस्तान पंहिंजी सलामती ऐं ख़ुदमुख़्तियारी ते को बि समझोतो नाहे कंदो। मुख़्तलिफ़ मुल्कनि पाक भारत छिकताण घटाइण में किरदारु अदा कयो। शाम 4:30 वॻे खां जंगबंदी ते अमल शुरू थी वियो आहे। भारत बि जंगबंदी तस्दीक़ करे छॾी। पाकिस्तान जो जवाबी हमिलो केतिराई एयरबेसिस ऐं एयरफील्ड तबाह करे छॾिया। भारत पारां फ़ौजी अॾनि ऐं अमले खे नुक़सान पहुचण जो एतिराफ़ करे वरितो। भारत ख़िलाफ़ पाक फ़ौज ऑपरेशन बुनियाद मरसूख़ शुरू करे छॾियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाकिस्तान फ़तेहबंद मीज़ाइल सां भारत ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई कई। पाकिस्तान अल-फ़तेह मीज़ाइल जे लॉन्च शहीद पाकिस्तानी ॿारनि जे नाव कयो। भारत में मुख़्तलिफ़ हदफ़नि खे निशानो बणायो वियो। ब्यास जे इलाइक़े में बरहम सूद स्टोरेज साइट तबाह। भारतीय एयरबेस उधमपुर खे 3 मीज़ाइलनि सां तबाह कयो वियो। पठानकोट में एयरफील्ड खे बि तबाह कयो वियो। पाक फ़ौज भारतीय ब्रिगेड हेड क्वार्टर जा जी टॉप तबाह करे छॾिया आहिनि। सप्लाई डिपो उड़ी खे बि तबाह कयो वियो आहे। भारतीय सूरतगढ़ एयरफील्ड तबाह कई वई। भारतीय शहर दिल्ली में पाकिस्तानी ड्रोन जूं उॾामूं साइबर अटैक ज़रिए भारत जे 70 सैकड़ो बिजली जे ग्रिड्स खे नाकारा बणायो वियो। JF-17 थंडर जी हाइपरसोनिक मीज़ाइलनि भारत जो S-400 निज़ाम तबाह करे छॾियो। S-400 एयर डिफेंस सिस्टम जी मालियत $1.5 बिलियन ताईं आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदर आसिफ अली ज़रदारी सां अहम मुलाक़ात में पाक भारत छिकताण जी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। वज़ीर आज़म सदर खे भारत ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति हिन वक़्त ताईं जी अॻभराई खां आगाह कयो। पाकिस्तान मुल्की ख़ुदमुख़्तियारी इलाक़ाई सालमियत जो हर क़ीमत ते दिफ़ा कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जूं वज़ीर आज़म सां ॻाल्हियूं। चवे थो भारतीय जारियत ते पाकिस्तान बैट पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जे दिफ़ा खां सवाइ को बि ऑप्शन न हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं सियासी अॻवाननि सां टेलीफोन ते राब्ता। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, बैरिस्टर गौहर, मौलाना फज़ल रहमान ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, हाफ़िज़ नईम, ख़ालिद मगसी ऐं चौधरी सालिक सां राब्ता कया। वज़ीर आज़म सियासी अॻवाननि खे पाकिस्तान पारां भारत ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई बाबति एतमाद वरितो। सियासी अॻवाननि वज़ीर आज़म खे हिन ॾुखिये वक़्त में सहकार करण जी ख़ातिरी कराई। वज़ीर आज़म जो चवणु आहे त अल्हम्दुलिल्लाह पाक फ़ौज भारतीय अगराई खे भरपूर जवाबु ॾिनो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान भारत सां सिधी सह राब्ते में नाहे। ॻाल्हियूं शुरू करण खां अॻु छिकताण घटाइण लाज़मी आहे। हिन वक़्तु के बि सिफ़ारती राब्ता मौजूदु न आहिनि। पाकिस्तान जटादार ॻाल्हियुनि ते यकीन रखे थो ऐं उहे ॻाल्हियूं ई अमन ॾांहुं वेंदियूं, पर ॻाल्हियूं मीज़ाइल ऐं ड्रोन जी छांव में नथी थी सघनि। भारत पंहिंजो होड़ वारो रवैयो बदिलाए त मुकमल तौर ते छिकताण घटाइण ऐं सिफ़ारती राब्तनि वसीले इंगेजमेंट लाइ तयारु आहियूं। अमन पाकिस्तान जी पहिरीं तरजीह आहे, पर अमन पाकिस्तानी सलामती इलाक़ाई इस्तेकाम जी क़ीमत ते अची नथो सघे। असांजो मुल्क अमेरिका सूदो आलमी सालसनि सां राब्ते में आहियूं, पर ज़िम्मेवारी जो बाद भारत मथां आहे। बिलावल भुट्टो पंहिंजे ट्वीट में चयो आहे त कराची खां खैबर ताईं, गवादर खां गिलगित ताईं हर पाकिस्तानी अॼु पाक फ़ौज सां गॾु बीठल आहे। असीं पेशवराणे अंदाज़ में मुल्क जो दिफ़ा कंदड़नि खे सलाम पेश करियूं था। शेख ज़ैद इंटरनेशनल एयरपोर्ट रहीम यार ख़ान ते भारतीय हमले जे नतीजे में शेख ज़ैद इंटरनेशनल एयरपोर्ट खे नुक़सान पहुतो। भारत तरफ़ां गुज़िरियल राति अनकाना साहब खे बि निशानो बणाइण जी कोशिश कई वई। सऊदी परॾेही वज़ीर सां नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी टेलीफोन ते राब्तो। इसहाक़ डार सऊदी परॾेही वज़ीर खे भारतीय हमलनि ऐं पाकिस्तानी रद्द अमल बाबति आगाह कयो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि सऊदी परॾेही वज़ीर जे शहरनि जी फ़ौजगियुनि ते ताज़ियत जो इज़हार कयो आहे। सऊदी वज़ीर तरफ़ां पाकिस्तान जे सबर ऐं ज़िम्मेवाराणो रद्द अमल ॾेखारण ते वाखाण कई। अमेरिकी परॾेही वज़ीर जो पाकिस्तान जी सियासी अस्करी क़यादत सां राब्तो। सबर खां कमु वठण जो मशवरो। अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो
आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां फ़ोन ते राब्तो। पाक भारत चिकतान घटाइण लाइ सहकार जी आस। मार्को रूबियो पाकिस्तान जे मुंसिब इसाक डार सां बि राब्तो करे खेसि सबर खां कम वठण जो मशवरो ॾिनो। इसाक डार चयो त बॉल हाणे भारत जी कोर्ट में आहे। भारत न मुड़ियो त सूरत-हाल वधीक ख़राब थींदी। भारतीय जारी खिलाफ पाक नेवी पंहिंजा विढ़ाक जहाज पाणी में लाहे छॾिया। कंहिं बि मिसएडवेंचर जो मुक़ाबिलो करण लाइ तयार आहियूं। पाक नेवी जो चवणु आहे त भारतीय एयरक्राफ्ट कैरियर ऐं जहाज़नि जी मुसलसिल मॉनिटरिंग कई पई वञे। पाकिस्तानी जवाबी हमलनि में भारतीय फ़ौजी ठाकनि खे नुक़सान पहुचण बाबति भारतीय फ़ौज एतराफ़ करे वरितो। भारतीय फ़ौज तर्जमान जो चवणु आहे त पाक फ़ौज भारतीय मिलिट्री अॾनि खे नुक़सान पहुचायो। भारतीय पंजाब जे एयर स्टेशन समेत उधमपुर, आदमपुर ऐं पठानकोट में फ़ौजी ठाकनि खे नुक़सान पहुतो। भारतीय फ़ौज जे तर्जमान मूजिबि भारत वधीक चिकताण नथो चाहे।